आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बालाघाट मां। हर साल वांगुरु हिन साल भी शिवरात्रीअ जे पावन पर्व ते पूज्य सिंधी पंचायत बालाघाट द्वारा भक्तिमय माहौल जो सुबुह जो 4 बजे खां सुबुह 9 बजे ताईं स्थानीय जागपुर घाट जे नदी तट ते थियो। विशाल शिवरात्रि मेले जो आयोजन भी कयो वियो हुयो, जिते सुबुह जो ही जिले व अन्य जिलनि मां पधारियल भक्तजन पावन सलीला वैनगंगा नदी में डुबकी लगाई। वैनगंगा जी वादीअ में चलो भोलेनाथ जी शादीअ में जे गगनभेदी उद्देश्यन सां भोलेनाथ जी पूजा अर्चना करे सिंधी समाज द्वारा वितरित महाप्रसाद ग्रहण कयो वियो। असां सभिनीनि खे इहो ज्ञात हुजे कि पूज्य सिंधी पंचायत बालाघाट इन मेले जो आयोजन विगत 40 सालनि खां कई रहंदी आहे। आयोजन में सम्मिलित सभी संस्थाओं जो आभार श्री घनश्याम दास चावला जी, अशोक बजाज जी, इंदु बजाज जी, सुरेश रंगलानी जी, रमेश रंगलानी जी, भावनदास नावानी जी, परसराम चट्टानी जी, अमर वंगलानी जी, कैलाश माधवानी जी, अनिल जयरानी जी, विशाल नवानी जी, बाबू चावला जी, श्याम पंजवानी जी, प्रकाश पंजवानी जी ऐं पूज्य सिंधी पंचायत जा सभई पदाधिकारियों ने पंहिंजो पूरो सहयोग ॾिनो। त इहा ख़बर असां तक सिंधु पराग संवाददाता विशाल नवानी जी ने पहुचाई। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।